नाज़रीन अवां सां ख़बर शेयर कंदासीं। श्रीलंका में जारी बरसातुनि सबबि एशिया कप जूं कुझु मैचिस मुख़्तलिफ़ वेन्यूज़ ते मुंतक़िल थियण जो इम्कान आहे। अवां खे अपडेट कयो पिया। एशियन क्रिकेट काउंसिल जे हंगामी इजलास में मैचिस मुंतक़िल करण ते गौर कयो पियो वञे। पीसीबी मैनेजमेंट कमेटीअ जे चेयरमैन ज़का अशरफ जो एसीसी जे सदर जय शाह सां राब्तो थियो आहे। मैचिस जी मुंतक़िलीअ बाबति ॻाल्हियूं कई पियूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे स्पोर्ट्स एंकर पर्सन मुजाहिद सोलंकी। जी मुजाहिद, कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुल सबा एशिया क्रिकेट कप जो है वो गजल तौर ते श्रीलंका ऐं पाकिस्तान में जारी है। असां पाकिस्तान ऐं भारत की मैच ॾिठीसीं जेकी बरसात सबबि मुतासिर थी। उन खां पोइ जेकी कोलंबो है उन में मुस्तकिल जो है सो बरसातुनि जी अगकथी कई वई है। ऐं अहिड़ी सूरत हाल खे ॾिसंदे छाकाणि जो कोलंबो में 6 मैचिस जेके आहिनि से उहे शेड्यूल थियल आहिनि एशिया कप जूं, जिन जी शुरूआत 9 सेप्टेम्बर ते थींदी। उन हवाले सां पाकिस्तान क्रिकेट बोर्ड की मैनेजमेंट कमेटी के चेयरमैन चौधरी ज़का अशरफ जो है एशियन क्रिकेट काउंसिल के सदर जय शाह से फोन से राब्तो किया है ऐं समूरी सूरत हाल बाबत उन सां ॻाल्हि ॿोल कई है। ऐं इहा तजवीज़ ॾिनी है त जेके मैचिस उते शेड्यूल आहिनि उन्हनि मां जेकॾहिं भारत पाकिस्तान में खेॾणु चाहे तो उन्हनि खे ख़ुशी थींदी, पर जे भारत पाकिस्तान नथी खेॾणु चाहे तो उहे मैचिस दुबई में मुनक़िद कराए सघजनि थियूं। बाक़ी जेके मैचिस आहिनि उहे जेके आहिनि से इंडिया में पाकिस्तान खां अलावा जेके आहिनि से भारत जूं मैचिस दुबई में शेड्यूल थी सघनि थियूं। त इन हवाले सां एशियन क्रिकेट काउंसिल जो इजलास जल्द मुनक़िद कयो वेंदो। हंगामी इजलास हूंदो जंहिंमें इहो फ़ैसिलो कयो वेंदो त मैचिस जी मुंतक़िलीअ बाबति कहिड़ो फ़ैसिलो कयो वञे ऐं उन जो जेको इम्कान आहे उहो 24 खां 36 कलाकनि में थी सघे थो। ऐं ज़रीन जो चवणु आहे त एशिया कप जूं मैचिस ख़राब मौसम सबबि कोलंबो खां मुंतक़िलीअ बाबति जेको आहे सो न सिर्फ़ु एशियन क्रिकेट काउंसिल खे, श्रीलंकन क्रिकेट बोर्ड के ऐं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड के मसइला दरपेश अची सघनि था, पर एशियन क्रिकेट काउंसिल ऐं उन सां गॾु पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे जेको मैनेजमेंट कमेटी जो चेयरमैन आहे चौधरी ज़का अशरफ ऐं जय शाह विच में जेको राब्तो थियो आहे उन में इहे इम्कान रोशन थी विया आहिनि त जेके मैचिस आहिनि उन जी मुंतक़िलीअ बाबति जल्द खां जल्द फ़ैसिलो कयो वञे। हिकु तरफ़ त एशियन क्रिकेट काउंसिल जे सदारत हेठि ऐं पाकिस्तान जी मेज़बानी हेठि मैचिस खे बरसाति तमामु घणो मुतासिर करे सघे थी। इन हवाले सां टई क्रिकेट बोर्ड जेके आहिनि से उहे परेशानी जे वर चढ़ियल आहिनि। त ॿिए तरफ़ सुठी ख़बर इहा आहे त जेको भारतीय क्रिकेट बोर्ड जो 4 रुकनी वफ़द आहे उहो अॼु वाघा बॉर्डर रस्ते लाहौर पहुची रहियो आहे, जिते सुभाणे शेड्यूल मैच खे उहो वफ़द ॾिसंदो, जंहिंजी सदारत करे रहियो आहे अॻूणो टेस्ट क्रिकेटर ऐं भारतीय क्रिकेट बोर्ड जो सदर राजर बिनी, जंहिं पंहिंजे कैरियर में 27 जेके टेस्ट मैचिस खेॾियूं आहिनि ऐं 72 वनडे मैचिस खेॾियूं आहिनि। जॾहिं त हुनजो नायब सदर आहे राजेश शुक्ला, उहो बि वाघा बॉर्डर रस्ते लाहौर पहुचंदो, जंहिंजी भलीकार करण लाइ उनखे आदरबा करण लाइ पाकिस्तान क्रिकेट बोर्ड की मैनेजमेंट कमेटी जो चेयरमैन चौधरी ज़का अशरफ उते मौजूदु हूंदो। इन्हनि खे मैचिस सां गॾु गवर्नर हाउस में आजियाणो ॾिनो वेंदो ऐं इहे ख़ुशख़बरी हूंदी छाकाणि जो वॾे अरसे खां पोइ भारतीय क्रिकेट बोर्ड जा वॾी लेवल जा ऑफिसर्स पाकिस्तान अची रहिया आहिनि। पर उनखां वधीक परेशानी जी ख़बर इहा ई आहे त एशियन क्रिकेट काउंसिल जी ज़ेर निगरानी जेको एशिया कप आहे उन जूं मैचिस बरसाति सबबि मुतासिर थी सघनि थियूं ऐं उन्हनि खे मुतासिर थियण खां बचाइण लाइ मुख़्तलिफ़ ऑप्शन ते गौर कयो पियो वञे। उन हवाले सां भारतीय क्रिकेट बोर्ड वटि जेके ऑप्शन हुया उन में भारतीय क्रिकेट बोर्ड दम्बोला शहर जे होटल्स खे मुनासिब न ॾिनो आहे। उन्हनि चयो आहे त उते सहूलियतूं न आहिनि, जॾहिं त दम्बोला खां अलावा जेको बहितरीन शहर आहे उहो हेम्बन टोटा आहे, पर उन हेम्बन टोटा जे शहर जे होटल ते जेकी ब्रॉडकास्टर्स आहिनि उन्हनि खे एतिराज़ आहे। त अहिड़ी सूरत हाल खां पोइ हाणे ॾिसणो आहे त ICC जेको ACC जो इजलास आहे एशियन क्रिकेट काउंसिल जो इजलास उन में कहिड़ो फ़ैसिलो कयो वञे थो, छा मैचिस खे मुंतक़िल कयो वञे थो या शेड्यूल मुताबिक़ ई मैचिस जेके आहिनि से उहे खेॾी वेंदियूं। जी सबा। मुजाहिद सोलंकी, अपडेट करण लाइ महिरबानी। श्रीलंका में जारी बरसातुनि सबबि एशिया कप जूं कुझु मैचिस मुख़्तलिफ़ वेन्यूज़ ते मुंतक़िल थियण जो इम्कान आहे।